शांति हाणे सब बाबा की याद का करो। महात्मा प्रकृति के विषय में बैठी हूँ। निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा की बुधाए छो। ओम शांति। ओम शांति। अजय मित्र श्री बाबा क्रम द्वारा चवंता मीठे मीठे बार बाबा चवंता कि हाणे व्यर्थ फालतू सोचण भी अपवित्रता है। माण्हू सोचतो आहे न कि पवित्रता, माण्हू सोचतो आहे काम विकार खे छॾण ई पवित्रता है, परंतु बाबा चवंदा आहिनि कि फालतू सोचण भी अपवित्रता है। किसी भी जैन माण्हू सॼो ॾींहुं छा थो करे, फालतू ई तो सोचे थो न। एॾा वॾा जी ॻाल्हियूं, फालतू ॻाल्हियूं, पुराणी ॻाल्हियूं, दुख जी ॻाल्हियूं, कंहिंजो बुरो थिए या हीअं थी वेंदो, ईअं थी वेंदो, ईअं थी वेंदो, त सोचे में केॾो टाइम वेस्ट थो थिए न। ही माण्हू अॼु सुठो कम नथो करे, सोचे तो कम बर्तन मांजण, पोइ झाड़ू पोछो लॻाइण, घर जो कम करण मतलब नंढो कम तो समझे। कोई भी अहिड़ो कम चओ न ठीकु आहे, छो जेतिरो सां कम में बिज़ी माण्हू चए थो असांखे कम हूंदो ई न, सॼो ॾींहुं वेठा, त मायुनि खे छो लॻाए वेठा आहिनि। भई अगरि असां मायुनि खे न लॻाईंदासीं त सॼो ॾींहुं असांखे घर में केॾो कमु आहे, त माण्हू फालतू सोचतो। सुबुह खां ई अगरि माण्हू शरीर भी हेल्दी रहंदो। अॼु माण्हू दुकाननि ते वञी करे वेही थो रहे, वॾे वॾे ऑफिस आहिनि, हिन उते वञी करे वेही थो रहे, बाक़ी कम करण वारा माण्हू आहिनि, त उन्हनि जो दिमाग़ फालतू हले थो। वेही करे छा कंदो माण्हू, कुझु न कुझु आत्मा जे मन खे सोचण जो कमु आहे, शरीर खे हलाइण जो कमु आहे। अगरि असां शरीर सां कोई कमु अॼु सोचो, भई सुबुह जो मां ईअं कंदमि, ईअं कंदमि, ईअं कंदमि, त असांजो मन कम से कम कम जे बारे में तो सोचदो न, फालतू त न सोचतो। कम जे बारे में सोचदो त उहो बि सुठो, फालतू त न सोचदो। त बाबा चए थो कि छोकी फालतू सोचण सां ॾाढो नुक़सान थींदो। तव्हां अगरि हर घंटे पंहिंजे मन जी सोच खे चेक करो कि मां छा थी सोचां। माण्हू अगरि हर घंटे में चेक करे न, त तव्हांखे लॻंदो मां कहिड़ो फालतू थी सोचां, मां ईअं छो थी सोचां। मतलब हर घंटे मन हिकु नई कहानी ठाहींदो, फालतू कहानी। टीवी वारा ॾिसो, कम से कम जेकी कहानी ठाहिनि था उनखे, हुनजो सीरियल कुझु ठाहिनि त था, मूवी आदि सीरियल आदि कुझु ठाहिनि त था, लेकिन माण्हू सॼो ॾींहुं सोचो था, फालतू था सोचो, पुराणी ॻाल्हियूं। भई हुन ईअं कई, पोइ मां हीअं न करां त हीअं थी वञे, हीअं थी वञे। पर अगरि माण्हू सम्झी वञे इहे जो असां सोचदा आहियूं न, इहा आत्मा जी शक्ति हूंदी आहे। जी सम्झो हाणे मोबाइल आहे, मोबाइल खे अगरि असां फालतू ई चालू रखंदासीं, मतलब फालतू ई अगरि हुनखे ईअं फालतू ॻाल्हियुनि में कम में न यूज़ कंदासीं त सॼो ॾींहुं यूज़ कंदे कंदे हुनजी बैटरी डिस्चार्ज थी वेंदी। पोइ अगरि जंहिं समय हुनजो कमु हूंदो आहे त हुन समय हुनजी बैटरी चार्ज न हूंदी, डिस्चार्ज हूंदी न, त पोइ त माण्हू परेशान थींदो न। त ॾिसो, अगरि असां सॼो हर घंटे चेक करूं, हर घंटे असांजी आत्मा केॾी फालतू कहानियूं ठाहे थो, केॾी फालतू पंहिंजी एनर्जी वेस्ट थी थिए न। पोइ जॾहिं कुझु कमु अचे थो, जी ॾिसो सुबुह जो माण्हू ॿारनि खे मोकिले थो, माण्हुनि खे मोकिले थो, त सॼे ॾींहं में हेॾे होॾे फोन ते ॻाल्हाईंदो, थोरी बहुत रोटी ठाहींदो, हिन सां ईअं ॻाल्हाईंदो, मायूं ईंदियूं हुननि सां चिक चिक कंदा, ईअं कर, ईअं कर, ईअं नथी करे, ईअं नथी करे।
वो जॾहिं ॿार ईंदा आहिनि न तेसि ताईं माता जी आहे न बैटरी डिस्चार्ज थी वेंदी आहे आत्मा जी। तो वो बैटरी डिस्चार्ज को ॿार बि ईंदा वो पंहिंजे हिसाब सां। रोज माण्हुनि जे ॾींहं में आहे न जीअं घर में ॿार अचनि था शोर शराबो शुरू थो थिए। वैसे बि सॼे ॾींहं में बि अगरि ॿ टे ॼणे लेडीस आहिनि त उहो बि टिक 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 वरी कोई न हूंदो त माइनि सां कंदियूं न त फोन सां कंदियूं। पर जॾहिं सॼो मूड ख़राब थी वञे कोई कुझु चए फोन ते ईअं हूअं हिननि सां ईअं सॼो गुस्सो जेका ॿार ईंदा आहिनि न वीचारा हुन ॿारनि ते निकिरंदो। ॿार काॾे वञनि ॾिसण, ॿार त मस्ती में मौज में ईंदा आहिनि आसूनी करे स्कूल में। वो केॾे ख़ुशी ख़ुशी सां ईंदा आहिनि, केॾा मस्तु रहंदा आहिनि, केॾो मज़ो कंदा आहिनि। ऐं सुबुह सुबुह जो माउ पीउ विढ़नि, ससु नुंहुं विढ़नि, ॾेराणी जेठाणी जो सभु विढ़ी करे त सॼो गुस्सो किथे निकिरंदो ॿारनि ते। छो जो उहो असांखे उल्टो जवाब न ॾेई सघंदा आहिनि, उहो असांखे मारे न सघंदो। ऐं ॿार अगरि उल्टो जवाब ॾे मारे ये पति पत्नी लड़दा झगड़दा आहिनि त मारदा बि आहिनि। त मां त कुझु करे न सघे उहो बि ईअं थी वेंदी। पोइ ॿार त कुझु करे न पियो, सॼो गुस्सो माताउनि जो किथे निकिरंदो ॿारनि ते निकिरंदो। हुननि जो तॾहिं ख़राब हू काॾे वञे। पोइ बाप खे ख़बर चईंदसि स्कूल ऐं ट्यूशननि में ई सुठा आहिनि। घर में अचनि था त माताऊं अलाए किथे किथे फोननि ते ॻाल्हायूं, अलाए कंहिंजी कंहिंजी ॻाल्हियूं सोचे सॼो गुस्सो वीचारे ॿारनि जे मथां था कढनि। पोइ ॿार त परेशान थी वञे। त इहे सम्झो इन ॻाल्हियुनि खे भई हुन त कुझु न कई, पोइ तव्हां छो था फोननि ते ॻाल्हायो, तव्हां छो था ॿियनि जी टेंशनियूं खणो। तव्हां हस्बैंड वाइफ पति पत्नी घर में अगरि सुख शांति सां रहंदा त ॿार बि केॾा ख़ुशि रहंदा न। अॼु कोई बि अगरि घर में चए थो न असांजा ॿार अहिड़ा आहिनि ईअं थो करे त पहिरियों तव्हां पंहिंजे पाण खे पंहिंजे घर वारनि खे ॾिसो, पंहिंजे घर जे वातावरण खे ॾिसो, हुन खां पोइ तव्हां पंहिंजे ॿार खे चओ कि असांजो ॿार हीअं थो करे। तो शायदि हुनजी संगत ख़राब आहे। छो जो ॿार सुठो ऐं बुरो, ॿार जी आदतियूं सुठी ऐं ख़राब या त घर जे वातावरण जे कारण थींदी आहे, घर जे माण्हुनि जे कारण या हुनजे दोस्त यारनि जे कारण, या कॾहिं कॾहिं हुननि जो पुराणो संस्कार हूंदो आहे, पुराणी आदत। लेकिन पहिरियों असांखे खुद खे चेक करणो खपे। अगर ॿार दिन प्रतिदिन ईअं कुछ ॻाल्हियूं सिखे थो त चेक करो काथे न काथे टीवी में उहो अहिड़ी ॻाल्हि ॾिसे थो। टीवी त माण्हू छॾे ई न सघंदा आहिनि न, भले ॿार बिगड़े लेकिन माण्हू टीवी नथा छॾे। अॼु जेको बि ॿार जीवन में अॻियां वधंदो न हुन खां पुछंदो न त उहो ईअं चईंदा की असांखे असांजे माउ पीउ टीवी न ॾिसण ॾिनी बचपन में। छा थींदो अगर असां ॿारनि खे पढ़ाई खेल कूद में बिजी रखंदासीं न त उहे इहे चीज ॾिसंदा ई न, त हुननि जे दिमाग़ में उहे ॻाल्हियूं ईंदियूं ई न। त जंहिं माण्हू जंहिं ॿार जो अगरि पढ़ाई में मन नथो लॻे उहो टीवी थो ॾिसे त सोच पढ़ी लिखी छा कंदासीं, तंहिंखां सुठो त वॾो थी शादी कंदासीं, पोइ असां बि ईअं कपिड़ा पाईंदासीं, असां बि ईअं घर गृहस्थी हलाईंदासीं। पोइ हुननि जे दिमाग़ में प्लानिंग हलंदी रहंदी आहे। छो की पढ़ाई खां पोइ त माण्हू शादी कराईंदो न। ऐं अगरि असां ॿारनि खे सुठे सुठे खायो पीतो सुठियूं चीजूं, हा भई असां ईअं ठही सघंदा आहियूं, ईअं ठही सघंदा आहियूं, ईअं करे सघंदा आहियूं, घर गृहस्थी वारा चीजूं न ॾेखारियो त उहो ई सुठो आहे, न ई तव्हां ॾिसो। छोकी असांजे दिमाग़ में आहे न उहो ई सोचंदो रहंदो। हाणे टीवियुनि में त ॾाढा सुठा सुठा कपिड़ा ॾेखारींदा, ॾाढा सुठा सुठा गहना ॾेखारींदा, ॾाढी सुठी सुठी चीजूं ॾेखारींदा, ॾाढा सुठा सुठा घर ॾेखारींदा। पोइ तव्हां ॾिसंदव टीवी, तव्हां सोचंदव मुंहिंजो घर बि ईअं हुजे, मुंहिंजो पति बि ईअं हुजे, मुंहिंजा ॿार बि ईअं हुजनि। हाणे उहो पॉसिबल थी सघंदो? उहो त टीवी वारा किराए ते जॻह वठंदा आहिनि। त बाबा चई तो जेकी चीज पॉसिबल थी न सकती है तो अहिड़ी चीजूं असां ॾिसी करे
ओड़ी कल्पना कंदा, फालतू फालतू सोचदा, ओतरी कमाई न थी पाए, ओड़ियूं चीजूं न मिली पायनि, पोइ उदास थी वेंदा, पोइ पंहिंजो गुस्सो कंहिंमां कढंदा आहिनि, ॿारनि मां कढंदा आहिनि। त बाबा चए थो कि हाणे पंहिंजी सोच खे हर घंटे चेक करो। जी माण्हू हर घंटे किन जी आदत हूंदी आहे, कुझु खाईंदो आहे, कुझु पींदो आहे, या पंहिंजो मोबाइल चेक कंदो, उहा हर घंटे असांखे पंहिंजे मन खे ॾिसणो, मुंहिंजो मन काथे थो घुमे, मुंहिंजे मन में कहिड़ा वीचार आहिनि ऐं बुद्धि काथे घुमे थी। मन वीचार कंदो वेंदो आहे ऐं बुद्धि घुमंदी वेंदी आहे, मतिलबु बुद्धि होॾे पहुची वेंदी थी। हाणे अगरि तव्हांजो मन सोचे कंहिं जगह जे बारे में, सम्झो हरिद्वार जे बारे में सोचे, मन में वीचार आयो हरिद्वार जे बारे में, अगरि तव्हां हरिद्वार ॾिठो आहे टीवी में या असली में बि, त असांजी बुद्धि में उहो दृश्य अची वेंदो। हा, उते हीअं आरती थींदी आहे, ॾाढो मज़ो ईंदो आहे, ॾाढो थधो पाणी हूंदो आहे, त इहा बुद्धि वरी हरिद्वार पहुची वेंदी। हाणे तव्हांजो ॿार, तव्हांखे पंहिंजे ॿार जे बारे में वीचार अचे, त तव्हांजो ॿार जाॾे बि वियो हूंदो, बुद्धि होॾे हली वेंदी। त मन वीचार कंदो आहे, बुद्धि होॾे पहुची वेंदी। हाणे अगरि असां लंडन जे बारे में सोचूं, सम्झो अगरि तव्हां टीवी में ॾिठो हुजे ऐं लंडन जे बारे में सोचूं, त बुद्धि हुन जगह लंडन में पहुची वेंदी। मतिलबु इन समय तव्हां पंहिंजी बुद्धि द्वारा, तव्हांजो मन बुद्धि लंडन थो घुमे। त इहे असां ईअं सम्झो हर घंटे चेक करो कि मां अॼु हिन समय ते पंहिंजी हिन जगह ते जीवन जीयां थी कि मां काॾे ॿियो काॾे थी घुमां, ऐं चेक करो मुंहिंजो मन बुद्धि काॾे थो घुमे। कंहिंजे लाइ बुरो थो सोचे, कंहिंजे लाइ फालतू थो सोचे, पाण खे न सॼी चेक करणो। पोइ जीअं ॿार हूंदो आहे न, जीअं ॿार खे माण्हू ॾिसंदो आहे काॾे थो घुमे, कहिड़ी संगत में आहे, कंहिंजो बुरो त नथो करे, कंहिंसां उल्टो सोटो त नथो ॻाल्हाए। हीअं हर आत्मा में मन बुद्धि हूंदो आहे, त हर आत्मा खे पंहिंजी मन बुद्धि खे चेक करणो खपे कि असांजो मन ऐं बुद्धि काॾे थो घुमे, पोइ हुनखे पकड़े थो हर घंटे में हेॾे घुमे। हीअ ॻाल्हि सोच, हुनखे भॻवान जेको बि सुबुह जो सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो, या कोई बि हाणे या सुबुह जॾहिं बि तव्हांखे जो ॻाल्हि सुठी लॻे, मन खे चओ तूं हाणे हिन बारे में वीचार कर, ऐं बुद्धि खे चओ तूं मथे परम धाम में बाबा वटि वेही, मथे घुम, मथे वञ, हेठि न घुम। बुद्धि हेॾे होॾे घुमे थी न, कॾहिं हेॾे कॾहिं होॾे, त हाणे बुद्धि खे काथे ठिकानो ॾेई छॾियो, मथे परम धाम में असांजो पीउ परमात्मा रहंदो आहे, बुद्धि मथे थी घुमे, मन में बाबा जे बारे में वीचारो, कोई ॻाल्हि सोचो भई असांखे परमात्मा जी कहिड़ी सुठी ॻाल्हि असां ॿुधी बाबा जी, हुन ॻाल्हि जे बारे में सोचो, ऐं बुद्धि काथे हुजे, मथे बाबा वटि। अरे बुद्धि जो हिकु ई ठिकानो हुजे, हेॾे होॾे न घुमे बुद्धि। कॾहिं माण्हू जो कोई पुराणो घर हूंदो, पुराणा कोई संबंधी हूंदो, कोई काथे रहंदो, हेॾे होॾे सॼो ॾींहुं बुद्धि घुमे थी न, पोइ थकिजी थी वञे, पोइ मन ऐं बुद्धि थकिजी थो पए, पोइ ॿार अचनि था या कोई कमु चईंदो, रोटी वग़ैरह इहे सभु कमु करण में, पोइ आत्मा त वैसे ई थकिजी वई आहे, पोइ घर में चिक चिक कंदा, लड़ाई झगड़ा कंदा। बाबा खे ॾिसो कहिड़ी गहरी ॻाल्हि असांखे भॻवानु अची करे ॿुधाईंदो आहे, छो जो आत्मा जो बि आहे न, त आत्मा जे बारे में असांखे बाबा ई ॿुधाए सघंदो, ॿियो कोई बि न ॿुधाए सघंदो। त बाबा चए थो कि हाणे सदा पंहिंजे मन में सुठा वीचार ऐं बुद्धि खे सदा मथे बाबा वटि टिकाए रखो, हेॾे होॾे वञण जी दरकार छा आहे। कोई माण्हू थोरो बि कोई ॻाल्हि ॿुधे थो न, त बुद्धि झटि होॾे भॼी थी वञे, पर होॾे वञण जी दरकार छा आहे।
कुछ कम आए अचनि कोई माण्हू हूंदो आहे न हुनजो जाते कम न हूंदो होॾे पहुची वेंदो आहे घड़ी घड़ी माण्हू बि सोचनि ई सुठे अचे घड़ी घड़ी असां वटि हिनखे कम कोन थो अचे असांखे सुठो नथो लॻे घड़ी घड़ी हेॾे अचे त भाउ चए थो हाणे सदा पंहिंजी मन बुद्धि खे हिकु ठिकानो ॾियो छो त इहे भटकंदा आहियूं न असां मन बुद्धि सां पोइ असांजा पेर बि भटकंदा आहिनि अगर तव्हां घड़ी घड़ी तव्हांजो मन बुद्धि हेॾे होॾे भटके थो त चाहींदो की हा मां हेॾे वञा इच्छा थींदी घुमण जी खाइण जी ऐं अगरि शरीर साथ न ॾे त सम्झो कोई ॿुढो माण्हू आहे जंहिंजो शरीर साथ नथो ॾे हेॾे होॾे वञण जे लाइ हाणे ठीकु न आहे लेकिन हुनजो मन बार बार कुझु कुझु सोचे तो बुद्धि होॾे होॾे वञे थी हेॾे होॾे त हुन आत्मा जी न इच्छा थींदी आहे मां होॾे वञा त चवंदी आहे मुंहिंजा पेर जीअं मूंखे कोई होॾे मतिलबु खीचे थो त हुनजी आत्मा जी इच्छा हूंदी आहे मां वञा लेकिन शरीर साथ नथो ॾे न त भाव खे त पोइ छा थींदो आहे आत्मा खे त सुठो थो लॻे मां हेॾे वञा हीअ ॾिसां हीअ खायां लेकिन शरीर त साथ नथो ॾे पोइ भले आत्मा जी इच्छा पूरी करण लाइ माण्हू वञे बि माण्हू ॿियो कोई हुनखे वठी बि वञे पोइ अची करे शरीर बीमार इहे अगरि असां ॻाल्हि सम्झूं की मां आत्मा ऐं शरीर ॿ चीजूं आहिनि त इच्छा कंहिंमें थींदी आहे आत्मा में असांजी आत्मा खे इच्छा थिए थी मां इहो खायां इहे हेॾे वञा हेॾे घुमां लेकिन असांजो शरीर साथ नथो ॾे त इहे माण्हू चईंदो बि आहे की मुंहिंजी त इच्छा थिए थी पर शरीर हाणे साथ नथो ॾे त इहे मुंहिंजी केर थी चए मुंहिंजी आत्मा थी चए आत्मा चए थी मुंहिंजी त इच्छा थिए थी लेकिन शरीर साथ नथो ॾे अगरि असां हिन ॻाल्हि खे सम्झूं ऐं सोचूं भई ठीकु आहे अगरि आत्मा खे भई जेतिरो बि समय हिन शरीर में रहणो पोइ त मूंखे नयो शरीर मिलंदो जेसि ताईं शरीर जीअं बि हले थो चलो ठीकु आहे ॿियो काॾे नथा वञी सघूं त थोरो हेॾे होॾे त वञी था सघूं उहो बि सुठो छोकी अगरि हिन शरीर में अगरि आत्मा खे ॿियो बि रहणो आहे अञा समय आहे त बीमार थियण खां त इहो सुठो न भई न हेॾे थोरी जॻह हेॾे होॾे वञो बाक़ी परे न वञो कम से कम शरीर त ठीकु रहंदो न त ॿियो ई छोकी अगरि जेसि ताईं शरीर में रहणो हूंदो आहे जेसि ताईं हिसाब किताब हूंदो आहे हुन माण्हू जो हुन आत्मा तेसि ताईं हुनखे रहणो ई आहे चाहे बीमारी में रहे चाहे कीअं बि रहे जेका सुठो त हीअं रहे न हली त सघे थी थोरो बहुत त इहे सभु सम्झूं त केॾो सुठो थी वेंदो हाणे जेकी बि आत्मा आहे सम्झो तव्हांजे घर में जेका बि माण्हू आहिनि जिन जो जहिड़ा बि संस्कार आहिनि जहिड़ी बि आदत आहे हाणे हुननि जो तव्हां सां हिसाब किताब आहे इहे माण्हू एक्सेप्ट नथो करे न सम्झो कंहिंजी धीअ अहिड़ी आहे कंहिंजी नुंहुं अहिड़ी आहे कंहिंजो पुटु अहिड़ो आहे चाहे हुनजा बुरा स्वभाव संस्कार आहिनि या उहो शरीर सां बीमार आहे लेकिन अगरि उहा आत्मा तव्हांजे घर में आहे त असां हुनखे ईअं न चई सघंदा आहियूं हीअ असांजे घर में छो आई आहे असांजो घर ईअं करे रखियो अथई अलाए किथां पैदा थी अलाए किथां शादी कराई पोइ माण्हू न हिक ॿिए खे ईअं चए थो लेकिन अगरि सम्झूं असां चलो ठीकु आहे ॾिसो हिन सां ई आत्मा पैदा नयो शरीर वठी करे असांजे घर में अचणी हुई त चलो आई जहिड़ा बि स्वभाव संस्कार आहिनि माण्हू चवंदा आहिनि हीअ मुंहिंजी धीअ मां अहिड़ी धीअ खे ॼमियो तव्हां त शरीर ॾिनो न हुन आत्मा जो हिसाब किताब तव्हां सां अहिड़ो हुयो
उनजा ओड़ा संस्कार स्वभाव हाणे इमर्ज थींदा वेंदा जेसिताईं जीअं तव्हां उनखे पिछले जन्म में दुख ॾेई आया आहियो उहा आत्मा भले तव्हां केॾा बि सुठा हुजो, भले तव्हांजो घर परिवार केॾो बि सुठो हुजे, लेकिन अगरि उन आत्मा सां तव्हांजो कोई बुरो हिसाब किताब आहे त उहा आत्मा तव्हांजी धीअ ठही, तव्हांजी नुंहुं ठही, तव्हांजो पुटु ठही, तव्हांजी फलानी फलानी ठही तव्हांखे ओड़ो दुख ज़रूर ॾी। तव्हां इहे ख़ुशी ख़ुशी सां सहो या दुखी थी करे सहो। अगर असां परमात्मा जी याद में रही करे हुन आत्मा जे बारे में सुठो सोचंदासीं न, भई सम्झी त वञो। माण्हू चए बि थो अलाए असांजो कहिड़ो कर्म जो मूंखे अलाए मुंहिंजा अहिड़ा कहिड़ा कर्म आहिनि जो मूंखे इहा नुंहुं मिली, जो अहिड़ी धीअ मिली मूंखे। त सम्झो हुन धीअ जो कसूर न आहे, हुन नुंहुं जो कसूर न आहे, कसूर कंहिंजो? तव्हांजो। छोकी तव्हां बुरा कर्म करे आया आहियो न, उहो त पंहिंजे एक्यूरेट पार्ट थी चए उहा आत्मा, त उहो त आई आहे तव्हां खां कर्ज़ चुक्त कराइण। तव्हां खां जो बि हुनखे वठिणो हूंदो अंत ताईं अगरि हुनजो पार्ट हूंदो की तव्हांखे सुख न ॾे त न ई ॾींदी। लेकिन हिकु उपाय आहे, अगर असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं न, ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदासीं, हुन सां क्षमा मांगो रोज़ न। भले तव्हांजी नुंहुं ई छो न हुजे, तव्हांजी धीउ ई छो न हुजे, तव्हांजो पुटु ई छो न हुजे, रोज़ न आत्मा खां क्षमा मांगो, भई मूंखे क्षमा कर, अगरि मां तोसां कहिड़े जन्म में बुरो कयो आहे त मूंखे माफ़ कर, माफ़ कर, माफ़ कर। परमात्मा खे यादि करे हुन आत्मा चओ मां बि अगरि तोसां बुरो कयो आहे त मां बि तोखे क्षमा थी कराए, तूं बि मूंखे क्षमा कर, सुठी रीति जीऊंगा। त इहे माण्हू रोज़ करे, रोज़। ऐं पिछलो त आई से चित्तू करूं था, कम से कम हाणे नयो त न ठाहियो। हाणे भले असां सां कोई बुरो बि करे थो न, त बि हुनजे लाइ बुरो न सोचो, न त नयो खातो ठही वेंदो। पिछलो असांजी कीअं चित्तू करणो आहे, रोज हुन आत्मा की याद, बाबा परमात्मा की याद करे हुन आत्मा सां क्षमा मांगो, त जल्दी जल्दी चित्तो थी वेंदो, न त अंत ताईं उहो तव्हांखे परेशान कंदी रहे। ये बि ॾिसो जीअं नाग जो पार्ट हूंदो आहे न, आत्मायूं बि हिक ॿिए सां पंहिंजे पुठियां ई पइजी वेंदी, इहे असांजे पुठियां ई पइजी वई आहे, छा करो, माण्हू परेशान थी वेंदो। आत्मा पंहिंजो हिसाब किताब चुक्तू कंदे कंदे केॾी थकिजी पईंदी आहे आत्मा। त बाबा चए ॾिसो माण्हू चईंदो आहे की हिकु आत्मा 84 लख योनियन में वेंदी आहे, योनियन में न वेंदी आहे, लेकिन आत्मा हुन योनि जहिड़ो पार्ट विझाईंदी। जीअं ॾिसो पिछले जन्मनि में तव्हां जीअं बि आत्मा सां हिसाब किताब तव्हांजो हूंदो, हाणे उहा आत्मा वापसि तव्हां वटि आई आहे, मतिलबु पुठियां पइजी वई आहे न उहा आत्मा, मतिलबु उहो नांग जी योनि जो पार्ट थी वॼाए। मतिलबु जीअं नांग पुठियां पइजी वेंदो आहे, उहो बि उहे ई तव्हांजे पुठियां पइजी वई आहे। त आत्मा नांग में त न वई, लेकिन आत्मा जनम शरीर मनुष्य जहिड़ो ई वरितो अथई, लेकिन हुनजो संस्कार कहिड़ा आहिनि? नांग जे। जेसिताईं उहो पंहिंजो बदिलो न वठंदी, तव्हां चईंदो वरी मुंहिंजी नुंहुं थी करे ईअं थी करे मूंसां, मुंहिंजी धीअ थी करे मूंसां ईअं थी करे, मुंहिंजो पीउ ठही करे मूंसां ईअं थो करे, मुंहिंजी माउ ठही करे ईअं थी करे। लेकिन हुन समय हुन आत्मा खे कुझु पतो थोड़ी हूंदो आहे, मां हिनजी माउ आहियां, धीअ आहियां, नुंहुं आहियां, केरु, उहो त पंहिंजो हिसाब किताब चुक्तो थी करे। पोइ हुनखे होश ईंदो आहे, अरे मां पीउ ठही करे हिन सां एॾो बुरो कयो, मां हिनजी नुंहुं ठही करे एॾो बुरो कयो, पोइ हुन आत्मा खे होश ईंदो आहे। पर उहो हुन समय जेस समय असां सां बुरो करे थी, हुन समय उहा आत्मा पंहिंजे पिछले जन्मनि जो कर्ज़ चुक्तो कंदी आहे।
पर असांजी नज़रनि में त बुरी थी वई न, भई मुंहिंजी नूंहं एॾी ख़राब आहे मूंसां ईअं पे। लेकिन वो थोड़ो समय उनजो हिसाब किताब हूंदो आहे, वो आत्मा भी भुलिजी वेंदी आहे, वो भी सोचती आहे अरे मां एॾो बुरो छो कयो। लेकिन वो उनजो समय हुयो कि उनखे पंहिंजो कर्ज चुकतो करणो। ये करे कंहिंखे भी असांखे बुरो न ॾिसणो आहे न सोचणो आहे, छो जो हर आत्मा पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाए थी। कंहिंखे तव्हां पिछले जन्म में चमाट हणी आया आहियो, हिन जन्म में वो आत्मा तव्हांखे चमाट जरूर मारती। लेकिन अगर असां परमात्मा जी छत्र छाया जे हेठां हूंदासीं न त बची सघंदा आहियूं, न त न बची सघंदा आहियूं। न त पोइ तव्हांखे ॾाढो रोइणो पवंदो, अरे हिन मुंहिंजो पुटु थी करे मूंखे चमाट हई। लेकिन वो त आत्मा आहे, तव्हां हुनखे बचपन में चमाट हई फालतू फालतू, तव्हां पिछले जन्म में हणी आया आहियो त हिन जन्म में भी उहा हाणे तव्हांखे चमाट जरूर हणंदी। भई कहिड़ी भी आत्मा कंहिंजो बुरो न, लेकिन असां अगरि सम्झूं भी असां परमात्मा जी छत्र छाया में आहियूं और रोज सभिनि सां क्षमा मांगू कि अगर मुझसां परमात्मा की याद करे, रात जो सोचो मुझसां कोई भी भूल थी त बाबा मूंखे क्षमा कजो। हर आत्मा खे चइजो मूंखे क्षमा करो, त असांजो अधु माफ़ थी वेंदो। पोइ कल्ह खां वरी ध्यानु रखो कि माण्हू फसियल आहे, मुंहिंजी धीअ, मुंहिंजा नुंहं, मुंहिंजा पुट, मुंहिंजा फलाना, लेकिन ये सब आत्माउनि जो खेल तो हले। त असां भी हिन खेल में न फसूं और खेल जे रीति खेॾंदा तो सदा सुख शांति में रहींदो। न त ॾिसो माण्हू शरीर छॾे वञे थो, ॿियो शरीर वठे थो, तव्हांखे ॼाणे थो, वो तो पंहिंजो पाठ वॼाए थो आराम सां। तव्हां वेही रो था साल साल, अरे मुंहिंजो पति मरी वियो, मुंहिंजी मां मरी वई, मुंहिंजी ज़ाल मरी वई, वेही करे वो आत्मा त वही ॿियो जन्म ॿियो शरीर वठी करे आराम सां पाठ वॼाए थी। अच्छा, मीठी मीठी सिकिले जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। स्वराज्य अधिकारी थी कर्मेंद्रियनि जी ऑर्डर प्रमाण हलाइण वारा अकाल तख्त सो दिल तख्त थो, दिल तख्त नशीन थो। बाबा चवनि था कि सदा ये यादि रखो कि मां भ्रुकुटी जे विच में रहण वारी आत्मा आहियां। मां भ्रुकुटी जे विच में रहण वारी आत्मा, राजा आत्मा आहियां। मां पंहिंजी मन बुद्धि संस्कार ऐं पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियनि जे राज्य करण वारी। मां पंहिंजे मन खे चवां तूं हाणे बस परमात्मा की यादि कर, बाबा खे, त मन उहो मञंदो। बुद्धि खे चवां हाणे बस परम धाम में बाबा वटि वेही रहो, हेॾे होॾे न घुम, कॾहिं अमृतसर, कॾहिं वैष्णो देवी, कॾहिं काॾे काॾे घुमे थी, कॾहिं हिन जे घर, कॾहिं हुन जे, हाणे बस मथे भगवान वटि वञ, त बुद्धि मथे टिकी वञे। असां चऊं हाणे कम में लॻ, बस हिन कम जे बारे में सोच, हेॾे होॾे न भॼ, त मन बुद्धि उहे ई कम जे बारे में सोच। असांजी हर कर्मेंद्री खे चऊं मुख ज्यादा न ॻाल्हाए, अख हेॾे होॾे न ॾिस, कन तूं अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि न ॿुध, त कन न ॿुधनि, तॾहिं असां आत्मा केरु कहलाईंदासीं? राजा आत्मा। राजा आत्मा ठहण लाइ खुद की आत्मा समझी परमात्मा की याद करो तो तुमकी आत्मा में शक्ति ईंदी। स्लोगन आहे निर्णय करण, परखण, ग्रहण करण। पहिरियों असां ॻाल्हि खे परखूं, पोइ यथार्थ निर्णय करूं, पोइ हुनखे ग्रहण करूं। अगरि असां में शक्ति आहे त असां केरु थी वेंदासीं? होली हंस, असां शुद्ध आत्मा थी वेंदासीं, छोकी असां सुठी सुठी ॻाल्हियुनि खे ग्रहण कंदासीं न। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,